अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स। जीअं त अॼु असां 9th क्लास जे सिंधीअ जो सबक नंबर 3 पढ़ंदासीं, जंहिंजो उनवान आहे क़ौमी इत्तेहाद। क़ौमी इत्तेहाद सबक जो ख़ुलासो आहे। इन सबक में सवाल जवाब ऐं मुकमल मश्क इन में मौजूदु आहे लेक्चर में, जेका तव्हांखे सबक जी सम्झण में आसानी पैदा कंदी। वॾेरा वीचारा चई विया आहिनि त एके ऐं इत्तेहाद में बरकत आहे। इत्तेहाद लाइ अहिड़ियूं केतिरियूं ई चवणियूं आहिनि, जहिड़ो कि बत 12 या झझनि खे छपर खजे। दीन ऐं इस्लाम असांखे ज़िंदगीअ जी हर मोड़ ते एके ऐं इत्तेहाद जो दर्स ॾिनो आहे। क़ुरान मजीद में अल्लाह ताला जो इरशाद आहे त अल्लाह जी रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो ऐं पाण में टोला टोला न थियो। बेशक मोमिन पाण में भाइर आहिनि। दीन इस्लाम में ज़ात पात जो भेदभाव का बि हैसियत नथो रखे। क़ुरान मजीद में इरशाद आहे त ए इंसानो, तव्हांखे हिकु मर्द ऐं हिकु औरत यानी आदम ऐं हवा मां पैदा कयो वियो आहे। पोइ कबीला ऐं ज़ातियूं बणायासीं त जीअं अव्हां हिक ॿिए खे सुञाणे सघो। दीन इस्लाम में सभई भेण ऐं भाउ आहियूं। उन करे सभिनी इंसाननि खे हिक ॿिए सां भाइपीअ सां हलणु घुरिजे ऐं भाइपी एके इत्तेहाद जो ॿियो नालो आहे। दीन इस्लाम जो तौहीद वारो नज़रियो हिकु ख़ुदा जे तसवर ॾियण सां गॾोगॾु इंसानी बराबरीअ ते बि ज़ोर ॾिए थो, जेको एके ऐं इत्तेहाद जी मंज़िल ताईं रसाए थो। जंहिं बि क़ौम में इत्तेहाद हूंदो आहे, उन जी ॿियूं क़ौमूं बि इज़त कंदियूं आहिनि। एको ऐं इत्तेहाद ज़ोर ऐं ज़बरदस्तीअ सां क़ाइमु नथो करे सघिजे। उन लाइ सम्झ ऐं साञाण ज़रूरी आहे। एके ऐं इत्तेहाद जी ज़रूरत ऐं अहमियत जो अहसास इंसान जे अंदर में जाॻणु घुरिजे। अहिड़ो ई इत्तेहाद जटादार थींदो। इंसान खे इहो सम्झणु घुरिजे त जिते एको ऐं इत्तेहाद हूंदो आहे, उते रब पाक जी रहमत पई वसंदी आहे। ॿधी ऐं एके सां ॾुखिया कम बि सवला थी पवंदा आहिनि। सिंध जे सदाहयात शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह इंसान खे ॿधी ऐं एके इत्तेहाद ऐं इत्तिफ़ाक़ लाइ अखियुनि जी प्रीत जो कहिड़ो न सुहिणो मिसाल ॾिनो आहे। वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, वगर कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माण्हू आ मेट घणो। ही सबक जो ख़ुलासो हुयो। मश्क, हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। हाणे असीं पढ़ंदासीं सवाल जवाब। हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। हिसो अल्फ़ आहे। सवाल नंबर पहिरियों आहे, इत्तेहाद बाबति सिंधीअ में कहिड़ियूं चवणियूं मशहूर आहिनि? जवाब, इत्तेहाद बाबति सिंधीअ में ही चवणियूं मशहूर आहिनि। एके ऐं इत्तेहाद में बरकत आहे। बत 12 ऐं झझनि खे छपर कजे। सवाल नंबर 2, दीन इस्लाम ज़िंदगीअ जे हर मोड़ ते असांखे कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? सवाल नंबर 2, दीन इस्लाम ज़िंदगीअ जे हर मोड़ ते असांखे कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जवाब, दीन इस्लाम ज़िंदगीअ जे हर मोड़ ते एके ऐं इत्तेहाद जो दर्स ॾिनो आहे ऐं निफ़ाक़ ऐं इंतिशार खां बचण जी तलक़ीन कई आहे। सवाल नंबर 3 आहे, तौहीद जो नज़रियो छा ते ज़ोर थो ॾिए? जवाब, दीन इस्लाम जो पेश कयल तौहीद जो नज़रियो ख़ुदा खे हिकु करे मञण सां गॾोगॾु इंसानी बराबरीअ ते बि ज़ोर ॾिए थो। सवाल नंबर 4, जापान ऐं जर्मन क़ौमुनि शिकस्त जो अहसास कीअं ख़तमु कयो? जवाब, जापान ऐं जर्मन क़ौमुनि शिकस्त जो अहसास इत्तेहाद ऐं मुसलसिल महिनत सां ख़तमु करण में कामयाब वयूं। सवाल नंबर 5,
शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह इत्तिहाद लाइ कहिड़ो मिसाल ॾिनो आहे? जवाब, सिंध जो सदाहयात शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह इंसाननि खे ॿधी एके ऐं इत्तिहाद लाइ पखियुनि जे प्रीत जो हिकु सुहिणो मिसाल ॾिनो आहे। वग़ैरह कयो वतन फिरत न छिननि पाण में, पसो पखी अॾनि, माण्हू आ मेठ घणो। इहो सवालनि जो हिसो। हाणे पढ़ंदासीं हिसो ॿ। हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। हेठियनि लफ़्ज़नि जी माना लिखी जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ पहिरियों आहे उजागर, मुंहिंजी माना आहे रोशन। जुमलो, असांखे पंहिंजे मुल्क जो नालो उजागर करण लाइ महिनत करणु घुर्जे। लफ़्ज़ ॿ आहे अमुल, जंहिंजी माना आहे जंहिंजी का बि क़ीमत न हुजे। जुमलो, हर क़ौम में इत्तिहाद ऐं इत्तिफ़ाक़ जहिड़ा अमुल गुण हुअणु घुर्जनि। हिते अमुल जेको आहे इस्तेमालु थियल आहे। वांझिजी 3 नंबर लफ़्ज़ आहे, जंहिंजी माना आहे ख़ाली। जुमलो, जेका बि क़ौम इत्तिहाद जहिड़े अमुल गुण खां वांझिजी वञे थी, इहा कॾहिं बि कामयाब नथी थी सघे। वांझिजी हीउ लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे जुमले में। कटरपिणी यानी सख़्त दुश्मनी। जुमलो, असांखे कॾहिं बि कंहिं सां कटरपिणो न करणु घुर्जे। कटरपिणो हीउ जुमले में इस्तेमालु थियल लफ़्ज़ आहे। भेदभाव। जुमलो, भेदभाव जी माना आहे फ़र्क़ु। जुमलो, हिकु उस्ताद खे शागिर्दनि में भेदभाव न करणु घुर्जे। हीउ भेदभाव जुमले में इस्तेमालु थियल आहे। वेछा यानी फ़र्क़ु। जुमलो, जॾहिं माण्हुनि में वेछा पैदा थी वेंदा आहिनि तॾहिं हिकिड़ो इत्तिहाद ख़तम थी वेंदो आहे। हीउ वेछा लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे, जिते कर्सर ज़ाहिर पियो थिए। फ़ोक़ियत यानी अहमियत। जुमलो, असांखे घुर्जे त ॿियनि शयुनि खे छॾे सिर्फ़ इल्मु पिराइण खे फ़ोक़ियत ॾियूं। हिते फ़ोक़ियत इस्तेमालु थियल आहे जुमले में। जुमलो नंबर 8 आहे लफ़्ज़ निबेरण यानी हल करण। असांखे कंहिं बि मुश्किल खे सुहिणे नमूने सां निबेरणु घुर्जे। निबेरण इस्तेमालु थियल आहे जुमले में। सहज यानी आसानी लफ़्ज़ आहे, 9 नंबर लफ़्ज़ आहे। जुमलो, जेकॾहिं असां में कुर्ब ऐं ॿधी हूंदी त हर मुश्किल सहज थी वेंदी। सहज यानी सहजी आसान थी वेंदी। लफ़्ज़ नंबर 10 आहे मुसलसिल यानी लगातार जारी हुजणु, जारी रहणु। जुमलो, मुसलसिल महिनत कंदड़ ॿार ज़रूर इम्तिहान में कामयाब थींदा आहिनि। मुसलसिल पहिरियों लफ़्ज़ जुमले में इस्तेमालु थियल आहे। शिकस्त यानी नाकामी। जुमलो, ॿी महाभारी लड़ाईअ में जापानी ऐं जर्मन क़ौमुनि खे शिकस्त आई। हीउ शिकस्त जुमले में इस्तेमालु थियल आहे। हाणे सबक़ जो जीमार हिसो आहे। हेठियां लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ ज़िद, लफ़्ज़ आहे निफ़ाक़, उनजो ज़िद आहे इत्तिफ़ाक़। लफ़्ज़ आहे इंतिशार, उनजो ज़िद आहे इत्तिहाद। लफ़्ज़ आहे गुण, उनजो ज़िद आहे अवगुण। लफ़्ज़ आहे तरक़ी, उनजो ज़िद आहे तनज़ुली। लफ़्ज़ आहे शिकस्त, उनजो ज़िद आहे सोभ। लफ़्ज़ आहे ख़तम, उनजो ज़िद आहे शुरू। लफ़्ज़ आहे पाड़, उनजो ज़िद आहे चोटी। लफ़्ज़ आहे संज, उनजो ज़िद आहे अहंज। लफ़्ज़ आहे आज़ाद, उनजो ज़िद आहे क़ैद। लफ़्ज़ आहे कामयाब, उनजो ज़िद आहे नाकाम। लफ़्ज़ आहे रहमत, उनजो ज़िद आहे ज़हमत। लफ़्ज़ आहे मेट, उनजो ज़िद आहे कराहण। हेठियां ख़ाल भरियो। दाल वारो हिसो आहे। दीन इस्लाम में ज़ात पात जो भेदभाव का बि हैसियत नथो रखे। हीउ जेको भेदभाव लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे हिते अंडरलाइन थियल आहे, हीउ ख़ाल में जमो थियल आहे। 2 नंबर लफ़्ज़ आहे भाईपी। एके ऐं इत्तिहाद जो ॿियो नालो, भाईपी एके ऐं इत्तिहाद जो ॿियो नालो आहे। भाईपी जुमले में पहिरियों जेको आहे ख़ाल आहे। ॿी महाभारी लड़ाईअ में ॿिन्हिनि क़ौमुनि खे शिकस्त आई हुई। ॿी महाभारी जेका महाभारी आहे इहो लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे ख़ाल में। उन खां बाद में 4 नंबर ख़ाल आहे ॿधी ऐं एके सां ॾुखिया कम बि सहज थी पवंदा आहिनि। सहज लफ़्ज़ बि ख़ाल में इस्तेमालु थियल आहे। इहा बाहि ॿारनि त सवली आहे पर विसाइण ॾाढी ॾुखी आहे। हिन ख़ाल में 2 लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहिनि। हिकिड़ो ही ॿारनि अंडरलाइन थियल आहे, ॿियो विसाइण अंडरलाइन थियल आहे। ख़ाल में छा आहे? वग़ैरह कयो वतन फिरत न छिननि पाण में। वग़ैरह लफ़्ज़ ख़ाल में इस्तेमालु थियल आहे। उन खां बाद में आहे पसो पखी अॾनि, ॿारहों आहे मेठ घणो। ॿारहों लफ़्ज़ बि ख़ाल में इस्तेमालु थियल आहे।
उन खां पोइ हिन जो सबक जो हे वारो हिसो आहे। हेठियनि इस्लाहनि जी माना लिखो ऐं उहे जुमलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहे ऐं जुमलो आहे। इस्लाह आहे ओझड़ में अटकणु यानी मुसीबत में पवणु। जुमलो जॾहिं कंहिं क़ौम में इत्तेहाद ऐं इत्तिफ़ाक़ नथो रहे, इहा क़ौम हसद साड़ ऐं दुश्मनी जे ओझड़ में वञो पवे, यानी ओझड़ में वञी अटके। ॿियो इस्लाह आहे ओड़ाह में किरणु, यानी उन्हीअ खॾ में किरणु। जुमलो आहे जॾहिं क़ौम ॿधी नथी रहे, जॾहिं क़ौम में ॿधी नथी रहे, या क़ौम तनज़ुर जे ओड़ाह में वञो किरे। इस्लाह आहे लड़ीअ में पोइजणु, यानी हिकु थी वञणु। जुमलो अरब क़ौम जेका छिगल तस्बीह जे दाणनि वांगुरु पखिड़ियल हुई, लड़ीअ में पोइजी वई आहे। पाड़ पटणु, यानी खेम करे छॾणु, यानी ख़तम करे छॾणु। जुमलो आहे जॾहिं दीन इस्लाम जी रोशनी अरब में पहुती त जहालत वारे दौर जी पाड़ पटिजी वई। इस्लाह आहे ममण मचणु, यानी फसाद पैदा करणु। जुमलो पाण में इत्तेहाद न हुजण करे अक्सर नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते ममण मचियो वञनि। खीर खंड थियणु, यानी हिकु थियणु। जुमलो ॻोठ जे वॾेरे जो फर्ज़ आहे त पाण में नाराज़ ॻोठाणनि खे खीर खंड करे छॾे। हीउ असांजो सबक नंबर 3 इंशाअल्लाह। इन खां बाद में असीं सबक नंबर 4 पढ़ंदासीं। ही तव्हां पंहिंजे कॉपी में कंप्लीट लिखी छॾियो त जीअं तव्हांखे अॻिते नोटबुक खे पढ़ण में आसानी थिए, ऐं जिते तव्हांखे कोई मुंझारो थिए तव्हां ॿीहर लेक्चर खे ॿुधी वठो।